बे पासे परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेएतमादी रिथ नाकाम बणण लाइ सरगर्म थी वियो आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, परॾेही वज़ीर अॼु चौधरी भाइरनि सां मुलाक़ात कंदो। शाह महमूद कुरैशी चौधरी भाइरनि सां मुलाक़ात दौरान वज़ीर आज़म इमरान ख़ान जो अहम पैगाम पहुचाईंदो। तव्हांखे आगाह कयूं पिया। इस्लामाबाद मां अहम ख़बर आहे। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेएतमादी रिथ नाकाम बणण लाइ सरगर्म थी वियो आहे। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी अॼु चौधरी भाइरनि सां मुलाक़ात कंदो। शाह महमूद कुरैशी चौधरी भाइरनि सां मुलाक़ात दौरान वज़ीर आज़म इमरान ख़ान जो अहम पैगाम पहुचाईंदो। तव्हांखे इस्लामाबाद मां अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेएतमादी रिथ नाकाम बणण लाइ सरगर्म थी वियो आहे। परॾेही वज़ीर अॼु चौधरी भाइरनि सां मुलाक़ात कंदो। तव्हांखे ॿुधायूं पिया, मुलाक़ात में शाह महमूद कुरैशी चौधरी भाइरनि सां वज़ीर आज़म इमरान ख़ान जो अहम पैगाम पहुचाईंदो। अहम ख़बर आहे। तव्हांखे ॾियूं पिया, परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी सरगर्म थी वियो आहे। परॾेही वज़ीर अॼु चौधरी भाइरनि सां मुलाक़ात कंदो।